नाज़रीन ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे भेड़ा सिटी का ख़बर ॾींदासूं। पीपी शहीद भुट्टो पारां जूणे जा हाउस ते शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 92वीं सालगिरह जी तक़रीब थी गुज़री, जंहिं में शहीद भुट्टो जे ज़िले ऐं तालुका अॻवान कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते अॻवान पारां सालगिरह जो केक काटियो वियो, जॾहिं त तक़रीब खे पीपी शहीद भुट्टो हारी कमेटी जे अॻवान हला बख़्श जूणे जो सैयद एजाज़ अली शाह, रहीम बख़्श खोसो समेत ॿियनि अॻवाननि ख़िताब कंदे चयो त भुट्टे ख़ानदान पंहिंजे जानुनि जो नज़रानो ॾेई साबित कयो आहे त हू अवामी लीडर आहिनि जिन अवाम जे हुक़ूक़ लाइ पंहिंजूं जानूं कुर्बानूं कयूं। हिननि वधीक चयो ज़रदारी लीग मुल्क जो बेड़ो ॿोड़े छॾियो आहे। आसिफ़ ज़रदारी शहीद मुर्तज़ा भुट्टो जो क़ातिल ऐं पाकिस्तान जी बका सिर्फ़ ऐं सिर्फ़ शहीद भुट्टो जे असल वारिस फातिमा भुट्टो, गनवा भुट्टो ऐं जूनियर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जा हथ मज़बूत करण में आहे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।